सूरह सजदा रुकू नंबर 2। ऐं उन्हीअ महिल जेकॾहिं ॾिसीं जंहिं महिल गुनहगार पंहिंजे पालनहार जे साम्हूं पंहिंजा कंध ऊंधा कंदड़ हूंदा त अजब करी ऐं चवंदा त इहे असांजा पालनहार ॾिठोसूं ऐं ॿुधोसूं, हाणे असांखे दुनिया में मोटाए त चङा कम करियूं। बेशक असीं यकीन कंदड़ आहियूं ऐं जेकॾहिं घुरूं हा त सभु कंहिं शख़्स खे हिदायत करियूं हा, पर मूं वटां हीउ हुकुम ठहिराइजी चुको आहे त जिन्हनि ऐं माण्हुनि उन्ही मिड़नी मां दोज़ख ज़रूरु भरींदुसि। पोइ हिन ॾींहं जे मिलण खे जो विसारियो हुयव तंहिं सबबा अज़ाब चखो। बेशक असां बि अव्हांखे विसारियो, पोइ जेकी कंदा हुयव तंहिं सबबा हमेशगीअ जो अज़ाब चखो। असांजे आयतुनि ते रुॻो उहे ईमान आणींदा आहिनि जिन खे उन्हनि आयतुनि सां जॾहिं नसीहत ॾिबी आहे तॾहिं सजदो कंदड़ थी किरंदा आहिनि ऐं पंहिंजे पालनहार जी साराह पाकाईअ सां बयानु कंदा आहिनि ऐं उहे वॾाई न कंदा आहिनि। संदन पासा सुम्हण जे हंध खां अलॻि थी पंहिंजे पालनहार खे ख़ौफ़ ऐं उमीद सां सॾींदा आहिनि ऐं जेका खेनि रोज़ी ॾिनीसूं तंहिं मां ख़र्चींदा आहिनि। पोइ जेको अखियुनि जो ठार उन्हनि लाइ लिकायो वियो आहे सो को जीउ न ॼाणंदो आहे। उहो बदिलो हिननि जेकी कमायो हो तंहिं सबबु आहे। जेको मोमिन आहे सो बदकार जे बराबरि आहे छा? उहे ॿई कॾहिं बराबरि न थींदा। जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ बेहिश्त जा बाग़ महिमानीअ तौरु रहण जो हंधु आहे। उन्हीअ सबबा जो चङा कम कंदा रहिया, पर जिन बुछड़ाई कई तिन जे रहण जो हंधु दोज़ख आहे। जंहिं महिल मंझाइन निकिरण जो इरादो कंदा तंहिं महिल मंझंसि वराए पिया विझिबा ऐं खेनि चइबो त उन बाहि जो अज़ाब चखो जंहिंखे अव्हीं कूड़ो भाईंदा हुयव ऐं खेनि वॾे अज़ाब खां सवाइ हल्की सज़ा दुनिया में बि ज़रूरु चखाईंदासूं त मन उहे सिधी वाट ॾांहुं वरनि। ऐं उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जंहिंखे संदसि पंहिंजे पालनहार जे आयतुनि सां नसीहत ॾिजे त वरी उन खां मुंहुं मोड़े। बेशक असीं ॾोहारियुनि खां बदिलो वठंदड़ आहियूं।